गाड़ी बटे मतलब दरवाजो थड़का छा त मां वैसे त मां पुछा कि हम केरा दरवाजो खोलियो असां जांच कंदासीं दरवाजो खोलियो न दरवाजो भंजंदासीं मां अञा खोलियईं कान पई त मुंहिंजो घरवारो आयो थी दरवाजो खोलियईं दरवाजो त ईअं माना इलाही अची विया के किॾे विया के किॾे विया बोल मुंहिंजे बच्चा मुंहिंजी अम्मी वई उन्हनि जे पोयां मुंहिंजे अबू खे धिका पिया ॾियनि ऐं असां दरवाज़ो पिया घर जो बंदि कनि मुंहिंजे अबू दरवाजे सट ऐं असां उन्हनि रोड ताईं वियासीं पर हू विया हलिया हुता वो मुंहिंजा नंढड़ा पंहिंजा मुंहिंजा नंढा पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे असांजो ॾोह कहिड़ो आहे असां माण्हू न माराया असां टावर न केराया तूं पाणी दे असां माण्हू न माराया असां टावर न केराया असांखे तालिबा आहियूं न को थियण ई था चाहियूं। कराची जे इलाइक़े भिटाइयाबाद में जितां नौजवान बशीर शर ऐं गुलाम रसूल शर के सादा कपड़ा पहिरियल ऐं पुलिस मोबाइल में सवार माण्हू खंबे खणी विया आहिनि असां उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। नंढड़ा जेको आहे सो गुलाम रसूल BS नर्सिंग जो स्टूडेंट आहे मेमन अस्पताल में उन सां गॾु शाम जो मेडिकल स्टोर ते वञी जेको आहे सो कमु कंदो आहे जंहिंमां हुनखे 5 रुपया मिलंदा आहिनि पंहिंजो ख़र्च पखो हलाए सघे। ऐं नंढो बशीर जेको आहे वो TB जो मरीज़ आहे ऐं वो इंटर जो स्टूडेंट आहे त मुंहिंजी घरवारी दरवाज़े ते वञी हुन खां पुछियो त बाबा केरु आहे पुलिस आहियूं तव्हां खोलियो पोइ मूं पाण दरवाज़ो खोलियो खोलण सां सिविल कपिड़े में वेठा अंदरि जेके अंदरि गया ऐं मूंखां पुछूं त हिते ॿियो केरु आहे त मूं चयो ॿियो त केरु कोन्हे को मुंहिंजी ॿार आहिनि बचड़ा आहिनि पुट आहिनि ॿियो त कोई कोन्हे को पोइ घिरी आया अंदरि लॻभॻि जेको आहे सो 25 खां 30 माण्हू हुया जेके अंदरि आया ॿिया एतिरा ई तक़रीबन माण्हू ॿाहिरि बीठा हुया त हिननि मोबाइलूं अचण सां ई वरितियूं लाइटूं वाइटूं ऑन कयूं मोबाइलूं हिननि वरितियूं मूंखां बि वरितियूं छोकिरनि खां बि वरितियूं ऐं पोइ हीअ पोइ हिननि सां सिस्टम वग़ैरह साण हुयो या न हुयो पोइ खणी मथे थोरो चेक कयूं पोइ मूंखे हिननि कुझु कोन चयो बाक़ी मुंहिंजे छोकिरनि खे जेको आहे सो खयूं जंहिं ते मुंहिंजी घरवारी मज़ामत कई ऐं चयो त बाबा हे नंढड़ो बशीर TB जो मरीज़ आहे तव्हां हिन किथे था कयूं असांजा छोकिरा कंहिं सो बहरहाल हुननि वधीक जेको आहे सो का बि अहिड़ी ॻाल्हि ॿोल कान कई ख़ामोशी सां वठियूं हलिया विया असां मज़ामत कंदा हिननि जे पोयां वियासीं मेन रोड ताईं त उते हिननि जी हाईएस्ट वैन बि बीठी हुई जंहिंमें ही चढ़िया वञी ऐं डबल डोर गाॾियूं हुयूं ऐं उन खां सवाइ मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ 8-10 मोबाइलियूं हुयूं पुलिस मोबाइलूं ऐं पोइ ही जेको आहे उहो खयूं हलिया विया ऐं सभई मोबाइलूं घर जूं लैपटॉप वग़ैरह पुछा कयूं सो इहो तक़रीबन 3 बजे जो टाइम हुयो। सुतल आहे उन्हनि ज़ोर सां दरवाज़ो खड़कायो त मुंहिंजी अम्मी दरवाज़ो खोलण वई हू घर जे अंदरि आया असां सॼियूं मोबाइलूं वरितऊं ऐं असां मोबाइलूं खसियूं मुंहिंजे भाइरनि सॼियूं सिम्स वरितऊं मुंहिंजे भाउ गुलाम जो USB वठी ऐं उन्हनि जे मुंहिंजी अम्मी जे रवे सां मुंहिंजे हुन ॿिन्ही भाइरनि जो मुंहुं ॿधी उन्हनि खणी विया चेकिंग पिया कयूं अलमारियूं वग़ैरह हेॾा होॾा पर्स वग़ैरह चेक पिया कनि जेको मिलणो खणी चेक पिया कनि पोइ पाण में इशारा पिया ॻाल्हाइनि पिया अलाए छा पिया चवनि पाण खे पोइ गुलामनि जो मुंहुं ॿधियो पोइ बसि रिली मथां वेड़ी खणी वियसि शर छो गैर जहिड़ो असांजो ॾोह कहिड़ो पुछो आखिर पुछो कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो पुछो आखिर पुछो कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो
असां डॉलर वता नाहिनि न को माण्हू खपाया आहिनि असां डॉलर वता नाहिनि न को माण्हू खपाया आहिनि असां बर्मी न अफ़गानी न तातारी न तुरखानी असां धरती धणी आहियूं धणी था रहणु चाहियूं न को ख़ुदकश बम्बार आहियूं न को इब्न गदार आहियूं ख़ता हूंदी इहा हूंदी असांजो मुतालबो इहो आहे त असांजा नंढड़ा जेको आहे सो गुलाम रसूल BS नर्सिंग जो स्टूडेंट आहे मेमन अस्पताल में उन सां गॾु शाम जो मेडिकल स्टोर ते वञी जेको आहे सो कमु कंदो आहे जंहिंमां हुनखे 5 रुपया मिलंदा आहिनि पंहिंजो ख़र्च पखो हलाए सघे ऐं नंढो बशीर जेको आहे उहो TB जो मरीज़ आहे ऐं उहो इंटर जो स्टूडेंट आहे असांजो मुतालबो आहे त असांजा छोकिरा बेगुनाह आहिनि ऐं हुननि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे हा जेकॾहिं कंहिं ॾोह में इनवाल आहिनि त हुनखे अदालत में आंदो वञे ताकी असांखे ख़बर पए ऐं अदालत जे ज़रिए पोइ जेको बि जुर्म हूंदो उनखे असां क़बूल करे सघूं था बाक़ी असांजो मुतालबो आहे त असांजा बेगुनाह छोकिरा जेके खयां विया आहिनि उहे रिलीज़ कया वञनि बशीर शर ऐं गुलाम रसूल शर जे वारसनि जो इहो चवणु आहे त राति धाड़ियलनि जा काह करे पुलिस एहलकार ऐं सादा कपिड़े एहलकार संदसि बचड़ा खंबे विया आहिनि उन्हनि जो इहो बि चवणो कि जेकॾहिं असांजे बचड़नि जो को ॾोह आहे त उन्हनि खे अदालत में पेश कयो वञे।